हूअं त बॉलीवुड ते मुख़्तलिफ़ अदाकारनि जो राज रहियो आहे, पर भारतीय शोबिज़ दुनिया में सलमान खान जहिड़ी हुकूमत कंहिं न कई हूंदी। भारत में इहो आम तौर ते सम्झियो वेंदो आहे त सलमान खान जो जंहिं में हथ पियो त उन जी उॾाम आसमाननि ताईं पहुची वञे थी, जॾहिं त आसमाननि ते पहुतल माण्हू बि जेकॾहिं सलमान खान सां फिट आई त हू किथां जो न रहंदो। इन हवाले सां कॾहिं बि सिधीअ रीत सलमान खान जी मुदाख़लत त साबित नाहे थी, तंहिं हूंदे बि अहिड़ा केतिराई अदाकार ज़रूर आहिनि जन साणस फिटायो ऐं संदन कैरियर खे अणॼातल मुदे ताईं ब्रेक लॻी वई। जॾहिं त शाहरुख खान जहिड़े जग मशहूर अदाकार मूजिब बि त संदसि कामयाबीअ जो राज़ सलमान खान जो घर आहे। न रुॻो शाहरुख खान पर सलमान खान जी मदद ऐं सहारे जे करे वॾियुनि मंज़िलुनि ते पहुतल अदाकारनि तोड़े अदाकारनि जी वॾी फ़हरिस्त आहे। बहरहाल सलमान खान वाहिद माण्हू आहे जेको रुॻो फिल्मी हीरो तौर ई मशहूर नाहे। कुझु ॿिया पहलू बि आहिनि जेके संदसि मदाहन ऐं अवाम जी दिलनि में जाइ ठाहिनि था, जहिड़ोक दरियादिली वग़ैरह। अहिड़े ई हवाले सां सलमान खान बॉलीवुड इंडस्ट्रीअ जो वाहिद वॾो नालो आहे जंहिंखे 60 सालनि जी उमिरि ताईं कुंवारो हुजण जो एज़ाज़ आहे। इहो ई सबबु आहे त खेसि अवामी हंधनि मुख़्तलिफ़ मीडिया टॉक्स तोड़े डांसिंग ऐं एवार्ड्स प्रोग्रामनि समेत मुख़्तलिफ़ महफ़िलुनि में ख़ासि शादी करण या न करण बाबति सवाल ज़रूर कयो वेंदो आहे, जंहिं हवाले सां हू हिन वक़्त ताईं मुख़्तलिफ़ बहाना करे ॻाल्हि घुमाईंदो रहियो आहे। पर हिकु प्रोग्राम में शाहरुख खान तरफ़ां सलमान खान खां पुछियल शादीअ बाबति सवाल उन वक़्तु सभिनीअ खे हैरान करे छॾियो जंहिं वक़्तु सलमान खान पंहिंजी ॻुझी शादीअ जो एतिराफ़ कयो। फिल्मी सितारनि सां भरियल पिंडाल में शाहरुख खान खे सवाल जो जवाब ॾींदे सलमान खान सरेआम चए थो त भाई मुंहिंजी शादी थी चुकी आहे, जंहिं ते शाहरुख खान हैरान थी वञे थो ऐं ख़ासि ॿीहर सवाल करे थो त छा तुंहिंजी शादी थी वई आहे। सलमान खान वज़ाहत कंदे चए थो त मां कूड़ हणी हणी थकिजी पियो आहियां। 18 नवंबर 18 ऐं 18 नवंबर राज़ इहो आहे त मां शादी करे छॾी आहे। हुन चयो त मां कुझु वक़्तु अॻु शादी करे चुको आहियां। अॼु तुंहिंजे ज़रिए हिन पिंडाल ऐं सॼी दुनिया वारनि खे ॿुधाइण थो चाहियां त मुंहिंजी शादी थी चुकी आहे। सलमान खान जे अहिड़े एतिराफ़ या वॾी दावा खां पोइ अमिताभ बच्चन समेत प्रोग्राम में वेठल वॾनि अदाकारनि जे चेहरनि ते ख़ामोशी ऐं हैरानीअ वारो तासुर पखिड़िजी वियो। उन खां पोइ सलमान खान पंहिंजी ॻाल्हि खे जारी कंदे चए थो त मुंहिंजी शादी हिकु भेरो न पर खोड़ भेरा थी चुकी आहे, जंहिंजो ऐलान शाहरुख खान बि करे थो त लेडीज़ एंड जेंटलमैन सलमान खान जी शादी थी चुकी आहे ऐं हिकु भेरो न खोड़ भेरा थी चुकी आहे। पर जंहिं वक़्तु शाहरुख खान खांसि इहो सवाल करे थो त किथे थी त सलमान खान खेसि चए थो त मुंहिंजी शादी ख्वाबनि में थी आहे, जंहिंखां पोइ पिंडाल में मौजूद फिल्मी सितारनि में टहिकड़ो मची वञे थो। बाद में शाहरुख खान खांसि वधीक हिकु सवाल करे थो त ख्वाबनि में तुंहिंजी कहिड़ी छोकिरीअ सां शादी थींदी आहे, जंहिं ते सलमान खान खेसि चए थो त मूंखे ख़बर नाहे, छो त जंहिं वक़्तु इहा छोकिरी मुंहिंजे वेझो ईंदी आहे त घबराहट ऐं परेशानीअ में मुंहिंजी अखि खुली वेंदी आहे ऐं मां जागी पवंदो आहियां। अॼु ताईं उनखे ॾिसी न आहियां सघियो। जंहिं जवाब खां पोइ शाहरुख खान मथसि टोक कंदे चए थो त यार केतिरियूं छोकिरियूं तोसां शादी करणु चाहिनि थियूं ऐं तूं त ख्वाब में बि छोकिरी ॾिसी परेशान थी निंड मां उथी थो पई, तुंहिंजो कुझु न थींदो। सलमान खान मज़ाहिया अंदाज़ में शाहरुख खान खे ई इशारो कंदे चए थो त ख्वाबनि में डिॼणु सुठी ॻाल्हि आहे, शाहरुख ॿी सूरत में हक़ीक़त में डिॼणो पइजी वेंदो। बहरहाल सलमान खान तरफ़ां शादीअ बाबति पहिरियों भेरो एॾी वॾी दावा ऐं एतिराफ़ कयो वियो, पर सो बि हिकु मज़ाक़ ई हुयो। अहिड़ी ॻाल्हि संदसि कुझु मदाहनि जी दिलनि खे तकलीफ़ पहुचाईंदी, पर उहे संदसि अंदाज़ ऐं एटीट्यूड खे तमामु घणो पसंदि बि कंदा।